अस्सलामुअलैकुम। आई होप तो तव्हां सभु ठीकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। अॼु वरी वेदर तमामु प्यारो आहे, ख़ूबसूरत आहे। पर पेंटिंग मुंहिंजी कंप्लीट थी वई आहे फाइनली। 3 ॾींहंनि जे कम खां पोइ अलण फ़क़ीर जो पोर्ट्रेट जेको मूं ठाहियो हो उहो कंप्लीट थी वियो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं अॼु पिक्चर्स हुनजो अपलोड कंदसि होपफुली कुझु देरि में। पर मूं सोचियो पिया त तव्हां सां शेयर करे छॾियां जेको पोर्ट्रेट आहे उहो लाइव शेयर कयां। ऐं ॿियो वरी वेदर ॾाढो कमाल जो, उहो बि तव्हांखे ॾेखारियां। हे तव्हां ॾिसो, हे कंप्लीट थी वियो आहे। हे बसि हिकिड़ो अॼु ॿियो वरी वेदर ॾाढो प्यारो हो न, बारिश थिए पई, मींहुं वसे पियो, त मींहं जी मुंद में अञा वधीक मूंखे सुठो पियो लॻे कमु कंदे। त मूं अञा वाइब्रेंट कलर जेके आहिनि उहे इलाही वाइब्रेंट यूज़ कया आहिनि। इलाही कलर वाइब्रेंट यूज़ कया आहिनि, इन करे जो वेदर ॾाढो प्यारो आहे। ऐं ॾाढी ज़बरदस्त हिते मींहं जी मुंद आहे, ॾाढो ज़बरदस्त मींहुं वसे पियो हींअर बि। तव्हांखे ॾेखारियां थी आऊं। अच्छा, ये सॉन्ग अलण फ़क़ीर जो है, रिमझिम बरसी बादल आया, एॾो ज़बरदस्त सॉन्ग है। अॼु जे वेदर जे हिसाब सां आहे बिल्कुलु। अच्छा, मौसम ख़ूबसूरत हूंदो त अञा वधीक सुठो लॻंदो आहे माण्हुनि खे पेंटिंग करण में, अञा वधीक तव्हां इंजॉय कंदा आहियो पेंटिंग खे। अच्छा, तव्हां वटि बारिश जी अॼु छा पोज़ीशन है? उन ॾींहुं त बारिश न पियो वसे, तव्हां वटि मींहुं न पियो वसे। अॼु पोज़ीशन छा आहे? अॼु बारिश आहे या अॼु बि न आहे? कराची में त उन ॾींहुं बि ॾाढी ज़बरदस्त बारिश हुई, अॼु बि ॾाढी ज़बरदस्त बहितरीनु अॼु बि मौसम आहे।
उन ॾींहुं में ऑकर कलर में जेके कपिड़ा हुआ अलण फ़कीर जा, उन ॾींहुं उहे मूं ऑकर कलर में ठाहिया हुआ, पर वॉशिस लॻंदा आहिनि ऑयल पेंट में, त उहो लेटर ऑन मूंखे आइडिया आयो त मूं चेंज करे छॾिया कपिड़नि जो ड्रेस जो जेको कलर हो। ऐं अजरक त अहम हिसो आहे न असांजी सभिनि जी, मतिलबु मुंहिंजी सभिनि जेके मूं पर्सनालिटीज़ ठाहियूं आहिनि उन्हनि सभिनि जो अजरक मां कोशिशि कंदी आहियां त सभिनि पर्सनालिटीज़ जेके पेंट कयां उन्हनि खे मां पंहिंजी तरफ़ां सिंध जी तरफ़ां मां अजरक पारायां ओढायां। किथे है इहो मुंहिंजो स्टूडियो आहे कराची में। अच्छा मूंखे तव्हां सभु इहो ॿुधायो त मुंहिंजो यूट्यूब जो जेको चैनल आहे उन जी सब्सक्रिप्शन कंहिं कंहिं कई आहे, इहो तव्हां सभई मूंखे कमेंट्स में ॿुधायो त यूट्यूब जो जेको मुंहिंजो चैनल आहे उहो कंहिं कंहिं सब्सक्राइब कयो आहे, छो त उहो जल्दी सब्सक्राइब कयो। कुझु वीडियोज़ आहिनि जेके मूंखे मूं एडिटिंग में आहिनि, सिर्फ़ु उहे अपलोड करणियूं आहिनि उन जे मथां, त उहे सभु तव्हां ॾिसी सघंदा आहियो। जेके बि हिते मुंहिंजा फैंस आहिनि, जेके दोस्त आहिनि, जेके फ्रेंड्स आहिनि, जेके भाइर आहिनि, भेणूं आहिनि, सभिनि खे चवंदसि त उहो मुंहिंजे यूट्यूब जो जेको चैनल आहे उहो मां इन में कमेंट्स में उनजो लिंक जेको अपलोड करे छॾींदसि, त तव्हां उहो लाइक करे छॾिजो, सब्सक्राइब करे छॾिजो, त जीअं तव्हांखे नोटिफिकेशन्स मिली सघनि मुंहिंजो जेके बि व्लॉग्स आहिनि, वीडियोज़ आहिनि, उन्हनि सभिनि जे हवाले सां। अच्छा मूं जॾहिं अपलोड कयो भिटाई साईं जे हवाले सां, मूंखे काफ़ी साञावंदड़ माण्हू आहिनि जिन्हनि मूंखे चयो त भिटाई साईं जो पोर्ट्रेट ठाहियो, त भिटाई साईं जो पोर्ट्रेट इंशाल्लाह आउं ठाहींदसि, पर ईअं नथो ठही सघे, उन ते मूंखे थोरी रिसर्च करणी आहे। रिसर्च हले पई मुंहिंजी, हिकिड़ो त स्टडी करणी आहे, स्टडी बि हले पई, ॿियो वरी भिक्षा वञिणो आहे उते, उन्हनि जो इंशाल्लाह ज़ारत जे लाइ असां वेंदासीं ऐं उते वञी उते व्लॉग बि ठाहींदसि आउं, ऐं ॿियो वरी उते वञी तव्हांखे मूंखे अञा वधीक आइडिया थींदो, क्लियर थींदो, त पोइ मां इंशाल्लाह उन्हनि खे पेंट कंदसि, पर पहिरियां रिसर्च मुंहिंजी पूरी थी वञे, उन खां पोइ इंशाल्लाह असां उन्हनि खे पेंट कंदासीं। अच्छा यूट्यूब जो चैनल कंहिं कंहिं सब्सक्राइब कयो आहे? हैदराबाद में बारिश कोन्हे? अच्छा हैदराबाद में 2-3 ॾींहं अॻु में इलाही तेज़ बारिश थी हुई, माना अॼु शायदि न हुजे, पर 2-3 ॾींहं अॻु में, मतिलबु कराची खां अॻु में हैदराबाद में तेज़ बारिश थी हुई, एतिरो मूंखे ख़बर आहे। थैंक यू सो मच, थैंक यू। तस्वीरूं थोड़ी देर में अपलोड कंदसि। अच्छा जेके असांजूं बहितरीन पर्सनालिटीज़ आहिनि सिंध जूं, मूं पहिरियों चयो असां उन्हनि सभिनि खे भेटा ॾींदासीं, मतिलबु का बि अहिड़ी शख़्सियत कोन्हे जंहिंखे असां इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त भेटा न ॾियूं, असां सभिनि खे कोशिशि कंदासीं सिंध पारां भेटा ॾियूं। ऐं लेटर ऑन जॾहिं ही मुंहिंजो सीरीज़ पूरी कंप्लीट थी वेंदी ऐं असांजूं पर्सनालिटीज़ जेके आहिनि उन सभिनि खे भेटा ॾेई छॾींदासीं, उन खां पोइ हिकिड़ी एग्ज़िबिशन आउं कंदसि इंशाल्लाह, उन जी अनाउंसमेंट बि कंदासीं, ऐं पंहिंजे यूट्यूब चैनल ते कंदसि उन जी अनाउंसमेंट, ऐं पोइ तव्हां सभिनि खे जेके बि मुंहिंजा फैंस आहिनि, जेके फ्रेंड्स आहिनि, जेके मूंसां मिलणु चाहिनि था, भेणूं भाइर, उहे सभु उन एग्ज़िबिशन में तव्हां सभिनि खे अचिणो आहे। अच्छा अक्सर ईअं थींदो आहे एग्ज़िबिशन पब्लिक गैदरिंग्स हूंदियूं आहिनि, पर माण्हू हुते घणा ईंदा न आहिनि या उन्हनि खे एतिरो ख़बर न हूंदी आहे एग्ज़िबिशन जी, त आउं ॿुधाईंदसि इंशाल्लाह तव्हांखे, ऐं तव्हांखे लाज़मी उन्हनि एग्ज़िबिशन्स में अचिणो आहे, पार्टिसिपेट करिणो आहे, छो त उहा मुंहिंजी एग्ज़िबिशन हूंदी, तंहिंजो मतिलबु हिते सिंध जी आहे, तव्हां सभिनि जी आहे, त तव्हां सभु उन में अचिजो। थैंक यू जिन बि चैनल खे मुंहिंजे सब्सक्राइब कयो आहे, ऐं मां लिंक उनजो कमेंट में पोस्ट बि करे छॾींदसि, त तव्हां उनखे जीअं सब्सक्राइब करे छॾींदो। त हिकिड़ी त मुंहिंजी फेब्रियानो जी वीडियो आहे, उहा इंशाल्लाह आउं जल्दी अपलोड कंदसि, छो त हिन साल असां इटली कोन वञी सघिया हुआसीं, उहो इन करे त कोरोना वायरस आउटब्रेक जी थियो, त उनजे करे असां कोन वञी सघियासीं। त लास्ट ईयर वारी जेके मुंहिंजूं प्रोग्राम ऐं वीडियोज़ उते मूं रिकॉर्ड कया आहिनि इटली में, उहे आउं पोस्ट कंदसि यूट्यूब ते जल्दी। उर्बिनो जो त इवेंट असांजो अञा हले पियो, पर ऑनलाइन हिन साल उहो सॼो ऑनलाइन करे छॾियऊं, इन करे त असां छा कयूं, मजबूर आहियूं ऑनलाइन इन करे छॾियो, वञी नथा सघूं हींअर केॾांहुं बि, ऐं वञण बि न घुरिजे, घर रहणु घुरिजे।
ऐं पंहिंजी क्रिएटिविटी कमु जेको तव्हांजो आहे तव्हां कोशिशि कयो त घर में कयो। ऑफिस फ्रॉम होम में अॼुकल्ह त सभु माण्हू ऑफिस जो कमु जेको उहो घरां था वेही कनि, सिर्फ़ु इन करे त सेफ़ न आहे ॿाहिरि निकिरणु, बिल्कुलु कोरोना वायरस जा केसिस जाम वधी विया आहिनि, त स्टे होम, स्टे सेफ प्लीज़ एवरीवन। अच्छा, मां अल्लण फ़क़ीर जो पोर्ट्रेट पेंट कयां पई त मूंखे अञा वधीक मतिलबु बहितरीनु फील थिए पियो जॾहिं मां उन्हनि जा सॉन्ग्स, उन्हनि जो म्यूज़िक ॿुधां पई। आई डोंट नो तव्हां सभिनि खे कीअं पियो फील थिए, तव्हां सभु ॿुधायो त तव्हांखे कीअं थो लॻे। तव्हां म्यूज़िक मां कोशिशि कई पई त अल्लण फ़क़ीर लास्ट टाइम जॾहिं सरमद सिंधी जो पोर्ट्रेट असां ठाहियो त मां कोशिशि कई त सरमद सिंधी जा गाना हुजनि बैकग्राउंड में, सॉन्ग्स जेके हुजनि उहे सभु अल्लण फ़क़ीर जे पोर्ट्रेट ते अल्लण फ़क़ीर जा हुजनि। सरमद सिंधी जो पोर्ट्रेट ठाहियूं पिया त उन टाइम सरमद सिंधी जा उहे सभु सॉन्ग्स हुजनि, या जेका पर्सनैलिटी ठाहियूं था, पेंट करियूं था लाइव, उन जो उन सां तालुक़ु हुजे सॉन्ग्स जो, मतिलबु सॉन्ग्स उन पर्सनैलिटी ते मैच कनि। हा, अदा मुनीर हैदर शाह, बिल्कुलु सिंध लाइ जेके बि ॿाहिरि, जेके बि दोस्त, जेके बि माण्हू सुठो कमु कंदा, उहे भेणूं भाइर जेके बि असांजा आहिनि, सुठो कमु तव्हां सिंध लाइ कयो, बहितरीनु कमु कयो, ऐं उहो रिमार्केबल कमु हुजे तव्हांजो। इनशाला सहर तव्हां सभिनि जा पोर्ट्रेट ठाहींदी, मतिलबु मां तव्हां सभिनि जा पोर्ट्रेट ठाहींदसि, सिर्फ़ु हिकिड़ी शर्त ते तव्हांखे सिंध लाइ बहितरीनु कमु करिणो आहे, रिमार्केबल कमु करिणो आहे, मतिलबु सिंध जी एजुकेशन जे लाइ, सिंध जे पाणी जे लाइ, सिंध जे माण्हुनि जे लाइ कुझु थोरो कंट्रीब्यूशन पंहिंजो हिसो करिणो आहे। असां सभु गॾिजी कंदासीं तॾहिं त असां पंहिंजी सिंध खे मतिलबु उहो ई शान, उहो ई मान ॾेई सघंदासीं जेको 7000 साल में असांजी जेका सिविलाइज़ेशन हुई उनजो को हू न हो, कंहिंजो मुक़ाबिलो ई न हो उन सिविलाइज़ेशन जो। माण्हू मतिलबु एतिरो तव्हांजी ज़बरदस्त सिविलाइज़ेशन हुई, व्हील असां ठाहियो, दवाऊं असां ठाहियूं, ऐं असां मतिलबु सिंधियुनि जी तमामु घणी पास्ट में हिकिड़ी कंट्रीब्यूशन रहियो आहे, त हाणे बि उहो हुजणु खपे। त तव्हां सभु सिंध लाइ कमु कयो, सहर तव्हां सभिनि जा पोर्ट्रेट ठाहींदी। गर्मी ॾाढी आहे, पर हा बारिश आहे, मतिलबु मौसम एॾो भलो आहे, बारिश हाणे बि थिए पई त मौसम एॾो ज़बरदस्त आहे त फील नथो थिए न, बारिश जे करे गर्मी फील नथी थिए, मतिलबु बुरी नथी लॻे, मज़ो थो अचे। हीअ ॾिसो, ऐं मुंहिंजे हिते वरी स्टूडियो जे ॿाहिरि एॾो ज़बरदस्त व्यू आहे, त व्यू कमाल जो आहे, इन करे मूंखे घणो फील नथो थिए, गर्मी आहे पर फील नथी थिए। ठीकु आहे, जल्दी इंशाल्लाह असां कोशिशि कंदासीं हिकिड़े ॿिनि ॾींहंनि जे अंदरि वीडियो जेका मुंहिंजी आहे, व्लॉग आहे, यूट्यूब चैनल ते अपलोड थींदो, उहो इंशाल्लाह इटली जो व्लॉग आहे। त तव्हां सभई जेके बि हिन टाइम मूंखे ॾिसो पिया भाइर भेणूं, तव्हां सभई मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। बशीर ख़ान कुरैशी जो बिल्कुलु पोर्ट्रेट ठाहींदासीं असां, उन्हनि जी बर्थडे ते ठाहींदासीं 10 अगस्त ते, उहो मां सभिनि खे ॿुधायो, ऐं इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त असां उन्हनि खे भेटा ॾियूं। अच्छा, जेको तव्हां फील कॾहिं कॾहिं कंदा आहियो त कंहिंजो पोर्ट्रेट ठाहिणो आहे, तव्हां मूंखे ज़रूरु कमेंट कंदा कयो, मां वरी उहो तव्हां जेके बि नाला लिखी मूंखे कमेंट कंदा आहियो, मां उहो सेव करे छॾींदी आहियां, पाण वटि लिखी छॾींदी आहियां, त जीअं मूंखे हीअ पर्सनैलिटीज़ आहिनि, इन्हनि सभिनि जा पोर्ट्रेट ठाहिणा आहिनि। अने असांखे एल्सा काज़ी जो पोर्ट्रेट बि ठाहिणो आहे, अलावा आया काज़ी जो बि असांखे पोर्ट्रेट ठाहिणो आहे, जेके बि असांजूं शख़्सियात जिन्हनि असांजे लाइ धरती लाइ कमु कयो आहे, उन सभिनि जा असां ठाहींदासीं इंशाल्लाह। अच्छा, कुझु पोर्ट्रेट अहिड़ा बि आहिनि जेके मूंखां विच में रहिजी विया आहिनि, छो त मुंहिंजो हिकिड़ो वीक हूंदो आहे, त वीकेंड मतिलबु मूं वटि फ्री हूंदो आहे, त आउं उन ते करे सघंदी आहियां पोर्ट्रेट, त उहो रहिजी वियो लास्ट टाइम। कुझु अहिड़ा पोर्ट्रेट बि आहिनि, पर उहो मसइलो कोन्हे, असां विच विच में बि ठाहे सघूं था, कुझु डेज़ कढी। माई बख़्तावर जो बि ठाहिणो आहे अञा पोर्ट्रेट। कमेंट्स तव्हां सभिनि जा हाणे पढ़ां पई। बिल्कुलु बारिश इंशाल्लाह अची वेंदी हर जॻह ते। अच्छा, बाबा वरी अदा मुनीर हैदर शाह जे लाइ कमेंट कयो आहे, बाबा मूंखे ॾिसनि पिया। अदा मुनीर हैदर शाह जे लाइ हिननि लिखियो आहे त बहितरीनु ऐं वक़्ताए तो ऐं काराए तो ॻाल्हाईंदा आहिनि अदा मुनीर हैदर शाह। बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे।
यूज़ योर पावर। तव्हांखे अगरि ॻाल्हाइण सुठो अचे थो, अगरि तव्हां पंहिंजी माण्हुनि जे लाइ ॻाल्हाए सघो था, त मुंहिंजे ख़्याल सां सभिनि खे इहा त उहा शइ ऑनलाइन असां करे सघूं था। ऑनलाइन काफ़ी शयूं करे सघूं था, ट्रेंड्स में पार्टिसिपेट करे सघूं था, पंहिंजे माण्हुनि जे लाइ आवाज़ु खणी सघूं था, ऐं इहो ज़रूरी बि आहे एतिरियूं शयूं कजनि। अरे मूं सोचियो त बारिश आहे, मौसम एॾो ज़बरदस्त आहे, त तव्हां सभिनि सां कचहरी थोरी कजे। रूपलो कोहली जो पोर्ट्रेट ठाहियो, बिल्कुलु ठाहींदुसि इनशाला। राजा ॾाहिर जो बि ठाहिणो आहे बिल्कुलु। राजा ॾाहिर जे पोर्ट्रेट जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी रिसर्च पूरी थी चुकी आहे हुन ते, ऐं हिन वीक मूंखे राजा ॾाहिर जो पोर्ट्रेट ठाहिणो हो, पर मूं सिर्फ़ु इन करे त अल्लण फ़क़ीर जी 4 जुलाई ते हुई डेथ एनिवर्सरी, त इन करे अल्लण फ़क़ीर जो असां ठाहियो। इनशाला कोशिशि कंदसि त नेक्स्ट वीक जी राजा ॾाहिर जो असां ठाहियूं। ऐं ॿियो वरी हा, पोर्ट्रेट जॾहिं ठाहियां थी त उहो हूंदो आहे ऑयल पेंट में, ऐं पहिरियों वॉश त लाइव करे वठंदी आहियां, पर पोइ वरी उहो घटि में घटि तव्हांखे 4 ॾींहं लॻनि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो पोर्ट्रेट जी साइज़ वॾी आहे या उनमें डिटेल कमु आहे, जीअं मां हिन में ॾेखारियां तव्हांखे थोरो डिटेल कमु कयल आहे, हे मां त पंहिंजे मिनिएचर ब्रशिस सां कमु कयो आहे। त घणो अगरि डिटेल वारो कमु हूंदो आहे न, त उन में थोरो टाइम लॻंदो आहे। जी मूंखे सभिनि खां वधीक टाइम लॻो हो सूर्या बादशाह जो पोर्ट्रेट ठाहिण में, छो सूर्या बादशाह जे पोर्ट्रेट में बि ही डिटेल्स जेके आहिनि माइन्यूट नंढियूं नंढियूं डिटेल्स जाम हुयूं, त उन में मूंखे इलाही टाइम लॻो। हिन में बि इन करे मूंखे 3 ॾींहं लॻा आहिनि हीअ पोर्ट्रेट करण में बि। त इन करे डिटेल पोर्ट्रेट जेके आहिनि उन में थोरो टाइम असांखे लॻंदो आहे, पर कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे त आउं उहो वक़्त से पूरो करे उनखे वरी पिक्चर्स रखां त तव्हां सभई उनखे ॾिसी सघो, छोकी मुंहिंजो अकेली जो कमु या मुंहिंजो अकेली जो को कंट्रीब्यूशन आहे। तव्हां सभई इनखे एॾो वॾो करे छॾींदा आहियो ऐं सभई शेयर कंदा आहियो, त मूंखे अञा वधीक सुठो लॻंदो आहे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। जेके बि ॿाहिरि जेके बि अदियूं कमेंट्स कनि पिया, तव्हां मूंखे ॾिसो था, एतिरो मुंहिंजो हौसलो वधाए छॾींदा आहियो, ऐं तव्हां सभिनि जे साथ सां मूंखे अञा वधीक स्ट्रेंथ फील थींदी आहे पंहिंजी, ऐं ॾाढो सुठो मूंखे लॻंदो आहे। अब्दुल सत्तार ईदी जो ठाहींदासीं इनशाला बिल्कुलु। सूफ़ी वली माण्हू आहिनि, असांजे माण्हुनि लाइ एतिरो उन्हनि कयो आहे वाकई में। ही कंट्रीब्यूशन, ही पोर्ट्रेट, ही ट्रिब्यूट तमामु नंढड़ा आहिनि उन्हनि जे कंट्रीब्यूशन जे साम्हूं। अच्छा, कॾहिं कॾहिं त ईअं थींदो आहे मां न्यूज़पेपर में ॾिसंदी आहियां या मूंखे ख़बर हूंदी आहे त कहिड़ो ॾींहुं कहिड़े पर्सनालिटी जे हवाले सां अहम आहे, पर तव्हां जॾहिं मूंखे कॾहिं अगरि मां मिस करे छॾियां का पर्सनालिटी, या मां पोर्ट्रेट न ठाहियां या मसरूफ़ हुजां, त तव्हां मूंखे उहो मैसेज ज़रूरु करे छॾींदा करियो मुंहिंजे पेज ते, त जीअं मूंखे ख़बर पई सघे, त मां वरी वक़्ताइता उन्हनि सभिनि जा पोर्ट्रेट ठाहे सघां। जी जी, दुरेश शहवार जो बि इनशाला ठाहींदासीं बिल्कुलु, काफ़ी दोस्तनि मूंखे चयो आहे। निसार अहमद सिद्दीकी जो बिल्कुलु ठाहींदासीं। अच्छा, कुझु पोर्ट्रेट अहिड़ा आहिनि जेके मूं लाइव कया आहिनि ऐं मूंखे मतिलबु तमामु ईअं हो त तस्वीरूं हुयूं, तव्हां वटि रेफरेंस हो, त तव्हां ॾिसी उन्हनि खे लाइव पेंट करे सघो था। पर कुझु अहिड़ा पोर्ट्रेट आहिनि जेके तव्हां ख़्याली तौर ते ठाहींदा, जीअं मां चयमि त मूंखे रिसर्च करणी आहे भिटाई साईं जे पोर्ट्रेट ते। ईअं काफ़ी ॿिया बि पोर्ट्रेट आहिनि जिन ते मूंखे रिसर्च पूरी करणी आहे, ऐं उहे पोइ ठहंदा, उहे इमेजिनरी ठहंदा। जीअं राजा ॾाहिर जो पोर्ट्रेट बि मुंहिंजी कोशिशि हूंदी त इमेजिनरी उनखे पेंट कयां। पहिरियों वॉच त शायदि तव्हां सभिनी साम्हूं उहो पेंट कयां, जीअं अल्लण फ़क़ीर जो पोर्ट्रेट कयो, पर पोइ उहो हिकिड़ो हफ़्तो 4 ॾींहं जेतिरा टाइम लॻे थो उनखे पूरो थियण में, त उनखे आउं कोशिशि कंदसि त पूरो करे पोइ वरी उनजूं पिक्चर्स रखां, त हिकिड़ी पंहिंजो ट्रेंड बि गॾु गॾु हलंदो रहे ऐं पोर्ट्रेट बि पूरा थींदा रहनि। ऐं कुझु वरी ईअं हूंदो आहे त असां आर्टिस्ट जॾहिं पेंट कंदा आहियूं त इमेजिनरी पेंटिंग त मतिलबु ईअं हूंदी आहे त तव्हां उन में चेंज कंदा रहंदा आहियो, मतिलबु हिकिड़ी शइ तव्हां पेंट कयो था, जीअं ड्रेस तव्हां पेंट कई, हुनजो कलर चेंज करे छॾियो, वरी तव्हांजे माइंड में ॿियो कुझु आयो तव्हां चेंज करे छॾियो, त इमेजिनरी पोर्ट्रेट ठाहिण अञा वधीक थोरा डिफरेंट हूंदा आहिनि ऐं थोरो ॾुखियो कमु हूंदो आहे इमेजिनरी, त उहो शायदि असां लाइव पहिरियों वॉच त करे सघूं, बाक़ी उन खां बाद लाइव न करे सघूं, त तस्वीरूं उन्हनि जूं आउं ज़रूरु अपलोड कंदुसि उन्हनि पोर्ट्रेट्स जूं। थैंक यू मैडम आबदा परवीन जो, बिल्कुलु मां उन्हनि जी तमामु घणी मदह आहियां। अदा शोभान चयो आहे त मैडम आबदा परवीन जो बिल्कुलु इनशाला ठाहींदासीं असां ज़रूरु।
हलीम भागी जो हा बिल्कुलु हलीम भागी तस्वीरूं तव्हां ॾिठी हूंदियूं लास्ट टाइम मां थर वई हुअसि उन्हनि सां हास्यकार मिलण त मामा जुमन सां ऐं हलीम भागी सां उन्हनि सां मुलाक़ात थी मुंहिंजी तस्वीरूं कढी आई आहियां उन्हनि जो पोर्ट्रेट उहे जेके तस्वीरूं आहिनि इनशाला आऊं पेंट कंदसि ज़रूरु छो की सरमायो आहिनि असांजो मां त चवंदसि तव्हां सभु उन्हनि सां मिलण वेंदा कयो असांजा जेके सरमायो उहे शख़्सियात जेके अलाह साईं उन्हनि खे वॾी उमिरि ॾे जेके हयात आहिनि उन्हनि सभिनि सां मिलणु ज़रूरु वेंदा कयो एॾो ज़बरदस्त उन महिल महसूसु थींदो आहे न असांखे अच्छा हिकिड़े अदा लिखियो आहे मोहम्मद राशिद अदा लिखियो आहे साईं जी एम सैयद जी मूं सभ खां अॻु में पोर्ट्रेट ठाहियो त साईं जी एम सैयद जो पोर्ट्रेट जेको आहे उहो उनखे मतिलबु इलाही घणो शेयर बि थियो आहे त तव्हां मुंहिंजे पेज ते वेंदव हीअ जेको पेज आहे जितां लाइव आहियां सहर शरिज़वी जो इन ते तव्हां पेज ते लाइव जितां आहियां इते वञी तव्हां ॾिसंदव त इते आहे साईं जी एम सैयद जी तस्वीर मूं पोर्ट्रेट जेको आहे स्केच कयो आहे सभ खां अॻु में ठाहियो अच्छा जॾहिं एग्ज़िबिशन मुंहिंजी थींदी त मां उन में कोशिशि कंदसि त जीअं अलन फ़कीर जी मूं पेंटिंग ठाही आहे ईअं ॿीहर ऐं साईं जी एम सैयद जो पोर्ट्रेट जेको आहे पेंटिंग में ठाहियां जी पहिरीं त मूं स्केच ठाहियो हो पर कोशिशि कंदसि उहा पेंटिंग ठाहे रखां साईं आर एस जो बि मामा जुमन जो फ़ोटो ठाहियो अदा हफ़ीज़ चवनि था बिल्कुलु ठाहींदासीं अच्छा मुंहिंजो आवाज़ु तव्हांखे सही पियो अचे आई डोंट नो त आवाज़ में शायदि को मसइलो हुजे आवाज़ु क्लियर अचे पियो पिक्चर्स बस थोड़ी देर में अपलोड कंदासीं थैंक यू सो मच जेके तव्हां तारीफ़ कयो पिया ॿाहिरि ऐं तव्हांजा ॾिसां थी कमेंट्स जेके आहिनि थोरी देरि में जी अदा सॾु कयो था तव्हां मुंहिंजो नालो लिखी जी थैंक यू सो मच माई भागी जो बिल्कुलु अच्छा कमेंट्स में मूंखे लिखी छॾींदा करियो या मैसेज करे छॾींदा करियो त हीअ पोर्ट्रेट ठाहियां कमीशन पोर्ट्रेट बि ठाराइणा आहिनि त उहो ॿुधाए छॾींदा कयो काफ़ी पोर्ट्रेट आहिनि जेके मां हू बि ठाहियां पई वालेकुम सलाम सऊदी अरब मां अदा ॾिसनि पिया असांखे अदा अली असगर थैंक यू हलो मां हाणे पिक्चर्स कढां थी हिन पोर्ट्रेट जूं पोर्ट्रेट कंप्लीट थी वियो अॼु त इहो मां अपलोड करियां थी थोरी देरि में ऐं थोरी देरि में ऐं तव्हां उहो पोइ शेयर कजो सभई ऐं मां वरी फीडबैक तव्हां जेका मूंखे ॾींदा आहियो मुंहिंजे लाइ जेके ॿ लफ़्ज़ लिखो था ट्विटर ते ट्रेंड्स जे अंदरि या फेसबुक ते या इंस्टा ते जिथे बि तव्हां सोशल मीडिया ते लिखंदा आहियो या लिंक्डइन ते त उहे मां वरी उन जा स्क्रीनशॉट कढी या मुंहिंजी फ्रेंड आहे उहा कढी मूंखे पेज जा एडमिन जेके आहिनि उहे रखंदा आहिनि पेज ते या मां रखंदी आहियां पंहिंजी आई डी ते त उहे मां वरी फोल्डर पंहिंजो ठाहे रखंदी आहियां पोइ हीअ जेके आर्टिकल स्पेशली न्यूज़ पेपर्स में जेके मुंहिंजे लाइ भाइरनि जेके लिखनि था उन्हनि सभिनि जा जेके आर्टिकल आहिनि मां कोशिशि कंदसि इन्हनि खे हिकिड़ो कंपाइल कयां इन्हनि खे गॾु करे पाण वटि महफ़ूज़ रखां छो त मुंहिंजे लाइ इलाही क़ीमती तव्हांजी जेका राय आहे तव्हांजो जेको लिखणियूं आहिनि तव्हांजा जेका आर्टिकल आहिनि तव्हां मुंहिंजी पेंटिंग जे मथां अगरि लिखो था त इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो तमामु वॾो फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त मां इहे सभु तव्हांजा इनशाला कंपाइल करे पाण वटि रखंदसि ठीकु आहे पोइ असां इनशाला तस्वीरूं मां थोरी देरि में अपलोड कयां थी हाणे मूंखे तव्हां इजाज़त ॾियो पोर्ट्रेट कीअं ठहियो आहे इहो ज़रूरु तव्हां मूंखे ॿुधाइजो ऐं हिन पोर्ट्रेट ठाहिण में सभ खां वॾो रोल जेको आहे तव्हां सभिनि जो आहे ॿियो वरी मौसम जो बि तमामु वॾो रोल आहे हिन मौसम एॾो ज़बरदस्त बारिश रही आहे वेदर एॾो ज़बरदस्त रहियो आहे त उनजो वॾो रोल आहे हलो ठीकु आहे थैंक यू सो मच तव्हांजा मैसेज सभु ऐं कमेंट्स जेके आहिनि तव्हांजा ॾिसां थी थैंक यू सो मच